वल आतिम इदा वजत लहा कुफवा ऐं जॾहिं तुंहिंजी न्याणी घर में बालिग थी वञे त जल्दी उथार अली इन टिन कमनि में देर न कंदो कर जल्दी कंदो कर सुभान अल्लाह इहो कंहिंजो फरमान आहे जो मुर्शिद हैदरे करार सच्चो हैदरी तने आ सच्चो हुबदार तने आ जो अली जी सूरत ऐं सीरत ते हली ॾेखारे था असां तुंहिंजा ग़ुलाम आहियूं जेके अली अली करण वारा आहिनि असां उन्हनि जा ग़ुलाम आहियूं पर अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह ताला उनखे सही मुहबत था फरमाए अल्लाह ताला मुश्किल कुशा जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए इंशाअल्लाह ए मौला हुसैन जे बाबे अली उल मुर्तज़ा जे विलादत जो मुंहिंजा सुहिणा 13 रजब इंशाअल्लाह जामिया मस्जिद गौसिया में 13 रजब जे ॾींहुं 24 जी रात महफ़िल मुनक़िद आहे जामिया मस्जिद गौसिया में हज़रत मौला कायनात मौला अली करम अल्लाह वजल करीम जी विलादत जो ॾींहुं इंशाअल्लाह रुगो शिया हज़रात भी मल्हाईंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह अञा वधाइनि पर सुन्नी भी मल्हाईंदा आहिनि मुश्किल कुशा जो छो जो असां सुन्नियुनि जो अली पीर आहे जेसिताईं अली जो ठपो न लॻेसि तेसिताईं वली न थींदो असांजो ईमान आहे अली मुश्किल कुशा है अली मुंहिंजा सुहिणा वलीउल्लाह है अली वसीउर रसूल अली नबी खां जुदा न आहे नबी अली खां जुदा न आहे अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए आमीन।